मौजूद आहियूं हिंगोरनू टाउन जो ॻोठा साबू पहोड़, जाम पहोड़, अज़ीज़ुल्ला पहोड़ ऐं मुराद पहोड़ समेत मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि उहे हींअर पाणीअ जे लपेट में आहिनि। गुज़िरियल 1 महीने खां हिननि इलाइक़नि जो पाणी न आहे निकितो, हिननि खे रिलीफ ऐं राशन वग़ैरह न आहे मिलियो। हिते जेको आहे हिननि खे जेके पाणीअ जे निकास जा लंघ आहिनि उहे बि न आहिनि खुली सघिया। इन हवाले सां हितां जे रवासियुनि खां पुछूं था त हुननि जो छा चवणु आहे। केर बि कोन आयो ऐं असांखे केर बि सार कोन थो लहे। वोटनि जी टाइम अचे भॼियो अचनि हिते असांखे वोट ॾियो ऐं असांजो MP सो चूंडियल सो बि कोन आयो आहे हिते ऐं न को थो को ॾिसे। ॻोठ में सभु माण्हू विया लॾे, घटि में घटि 200-250 घर आहिनि ऐं हीअ पाणी आहे, पाणी अवांजी अखियुनि जे अॻियां आहे। ॾिसो त छा आहे, कहिड़ो लका आहे हिते, न पाणी पीअण जो, न ॿिए जो, न टे जो। असीं सभु सूरनि में आहियूं। असां खां आस तो बोर्ड वारो वॾो थियो आहे। असीं सभु मुजेरी हारी सभु हिते 150 घर आहियूं। मुंहिंजी उमिरि जा हारी वेठा असीं पाणी में, पोइ ॾुखो सुखो मच्छर हुआ, जीत हुआ, जड़ा हुआ, पे हलियासीं पे कयासीं। ॿियो न त जे मच्छरनि वारी दवा जो बि स्प्रे कनि न त बि चऊं त असां सलाम कयूं त असांजो ॻोठ जो काउंसलर आहे साईं अली नवाज़ साईं। हिते जॾहिं असांजो इहो मेंगार्डन जो तॾो आहे जंहिं तॾे ते आयो वियो हिते, पर अॼु ॾींहं ताईं बि लड़ी ईअं कोन पुछी तव्हां खां छा थियो आहे, छा मसइलो न आहे, न हुनजो को माण्हू आयो आहे। जे फ़ोन था कयूं त साईं डीज़ल मिले थो तव्हांखे पाणी छंडाइण लाइ, भला न डीज़ल मिले तो डीज़ल वञूं हुते त हींअर डीज़ल कोन्हे, सूमर ते अचिजो पोइ ॾिसंदासीं हिन डीज़ल खे। घर किरी पिया आहिनि, घरनि में पाणी हो, माल कढी वियासीं थर ॾे, दर बदर थियासीं, माल उते मोको किथे दर बदर थियासीं, घरनि जा टपड़ विञाए वरी वापसि घरनि में आयासीं। असां वटि एॾी ॿोॾ आहे, हीअ अॼु ताईं केरु पुछण वारो बि कोन्हे। असांजे हारियुनि जा घर बर सभु कुझु किरी पिया, 100-150 घर आहे। असां सदाई सॼी ज़िंदगी इलेक्शन बि खटाईसीं, सभिनी खे हीअं साईं अली नवाज़ शाह बीठो उनखे बि खटायोसीं, पर केरु पुछण वारो बि कोन आयो, उनजो माण्हू बि केरु कोन आयो। कंहिं काल बि असांखे कोन कई छा, न को गवर्नमेंट बि केरु पुछो, DC AC केरु बि अॼु ताईं असांजो केरु कोन। सभिनि जा घर बर किरी पिया, सॼो हालत ॾिसो असांजी सॼी तबाही थी। केरु ईअं नुमाइंदो बि कोन आयो, केरु पुछण आयो कोन। को अमलदार या को भी ऑफिसर या को भी माना अमलदार या MPA या MNA को भी असां वटि हली न आयो आहे। अॼु तक़रीबन 40-45 ॾींहं थी विया आहिनि मुसलसल पाणी में, हीअं घरनि में पाणी, माण्हू माना पीअण जे पाणी लाइ या ॿिए लाइ परेशान आहिनि, पर को बि माना अमलदार को हली कोन आयो आहे त भई ठीकु आहे को टैंक पाणी जो त खरी पहुचायूं असां। न पाणी, न राशन, न ॿियो न टियों। जेके माण्हू आहिनि ग़रीब वीचारा, जेके दिहाड़ी वारा कमाइण वारा, उहे छा आहे त रोडनि ते वेठा आहिनि। असां हिते वेठा आहियूं, असांजे घरनि हालत लॻी पई आहे, असांजे ॿाहिरि निकिरण जो कोन्हे। असांजा बच्चा हिते रोडनि ते वेठा आहिनि, का शइ कुझु कोन मिली आहे। बाक़ी पीअण जो असांखे पाणी बि कोन मिलियो, असां ॾाढा दर बदर थिया आहियूं, माल बाल सभु मरी वियो, गाह पठो बि कोन्हे, का शइ कुझु बि कोन्हे, असां खाइण पीअण जो का शइ कुझु बि कोन्हे। असां हिनजे इंतज़ार में वेठा, असांजो कंहिं पुछण वारो बि कोन्हे, असांखां वोट बि वठे वञनि ईअं कोन्हे, सार संभाल बि लहनि, उहे बि अञा ताईं केरु कोन आयो आहे असां वटि। असां हिन वेठा आहियूं पाणी में, ॿार बच्चा सभु वीचारा हिते दर पदर आहिनि, हारी असांजा हितां लॾे विया वीचारा। असीं दर पदर पाणी में न को हलियो था सघूं, न को करूं था। हिते वोट जे टाइम ते सभु को असांखे चवंदो तव्हांखे हीअ ॾींदासीं, पर असां वटि अञा ताईं केरु लड़ियो ई कोन्हे। अॼु बि हिंगोरन टाउन जी ही BHU ॾिसो त पाणीअ जे अंदरि मुकमल तौरु बुॾी रही आहे। सिहत जूं सहूलियतूं कोन्हनि, माण्हू जेके आहिनि उहे दर बदर लॻा पिया आहिनि। हिंगोरन टाउन मां पाणीअ जो निकास न आहे थी सघियो। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त इंतिज़ामिया फौरी तौरु पाणी कढराए हिते जे इलाइक़े वासियुनि मां बेचैनी ख़तमु करे। असद शहर, टाइम न्यूज़, सिंधड़ी।